ङे सिंह प्यारा वारो ही निज सिंधीअ जो अखर आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा वारो अॼु असां ङे अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। ङे अखर जी आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं लफ़्ज़नि जी माना ॼाणंदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में कमु आणींदासीं। अचो त पहिरीं तव्हांखे उहे 3 लफ़्ज़ ॿुधाइजनि जंहिंजे शुरूआति में ङे जो आवाज़ु अचे थो, जंहिंजे लफ़्ज़ जे विच में ङे जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में ङे जो आवाज़ु अचे थो। उहे आहिनि ङङो, अङण, लिङ। ङे बि ईअं ई लिखिबो आहे जीअं खे खट लिखिबी आहे, गाफ़ लिखिबो आहे, गे लिखिबो आहे। ङे बि ईअं ई लिखिबो। मथां अलफ़ छिके, सिट ते आणे, सिट जे मथां छिके ऐं थोरो पोयों मथे कबसि, 2 लीकूं मथां ॾिबसि, 2 टुका मथां ॾिबसि, ज़बर मथां आहिस्ता आवाज़ थींदो ङ। ङे लिखी सिट जे मथां छिके, थोरो पोयों मथे कबू, 2 लीकूं मथां ॾेई, 2 टुका मथां ॾेई, हेठां ज़ेर ईंदसि, आवाज़ थींदो ङे। ङे लिखी 2 लीकूं मथां ॾेई, 2 टुका मथां ॾेई ऐं पेश ॾिबुसि, आवाज़ थींदो ङ। ङे लिखी पोयों अलफ़ ॾिबुसि त आवाज़ थींदो ङा। ङे लिखी पोयों ऐं वाह मिलाइबुसि त आवाज़ थींदो ङो। ङे लिखी ऐं पोयों वाह ॾेई ऐं मथां ज़बर ॾिबसि, आवाज़ थींदो ङओ। ङे लिखी पोयों वाह मिलाए ऐं मथां पेश ॾिबुसि, आवाज़ थींदो ङू। ङे लिखी पोयों जे मिलाए ऐं आवाज़ कढिबो ङे। ङे मिलाए पोयों जे मिलाए ऐं मथां ज़बर ॾेई आवाज़ कढिबो ङै। ङे लिखी पोयों जे लिखी ऐं हेठां ज़ेर ॾिबसि, आवाज़ थींदो ङी। ङ, ङे, ङ, ङा, ङो, ङओ, ङू, ङे, ङै, ङी। इहे हुआ ङे जा आवाज़। हाणे लिखंदासीं ङे जे आवाज़नि मां लफ़्ज़। अलफ़ ज़बर अ, ङे ज़बर ङ, रे ज़बर र, अङर, अङर माना कोयला। अलफ़ मद आ, ङे ज़ेरे ङे, रे ज़ेरे रे, ये वानुन पेशायूं, आङिरियूं। आङिरियूं माना चीचूं। अलफ़ मद आ, ङे पेशो ङ, रे ज़ेरे रे, आङोरे माना चीच। अलफ़ ज़बर अ, ङे अलफ़ ङा, रे वारो, अङारो। अङारो ॾींहं जो नालो आहे। चे ज़बर च, ङे वाङो, चङो। चङो माना सुठो। सेन ये से, ङे वाङो, सेंगो। सेंगो लफ़्ज़ जी माना आहे हिक जेॾो हम उमिरि। अलफ़ मद आ, ङेवा पेशांगू, ठेवा ठो, आंगूठो। रे ज़बर र, ङे, रंगे। रंगे माना रंग ॾे। लाम ज़ेरे ले, ङे ये नून ज़बर ङै। लिंगे माना जिस्मे। चे ज़बर च, ङै ज़ेरे ङी, चङी। चङी माना सुठी भली। इहे आहिनि ङे आवाज़नि जा लफ़्ज़ ऐं उन्हनि जी माना। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। ङे सिंह।